गस्टा तालुके मेहर तरफ़ां हायर सेकेंडरी स्कूल राधण में रिटायर्ड उस्तादनि खे अलविदाई ऐं नवनि आयल उस्तादनि खे आजियाणो ॾिनो वियो। तक़रीब में मेहर तालुके जे मुआज़िज़ शख़्सियतुनि इम्तियाज़ पाशा भट्ट, राधण टाउन कमेटी जे चेयरमैन ग़ुलाम दस्तगीर गोरड़, शाहिद हुसैन सहूल, सिकंदर अली जुनेजो, ग़ुलाम मुर्तज़ा गोरड़, रियाज़ चांडियो, अमजद बलहड़ो, तालका एजुकेशन ऑफिसर ज़मीर अली गोहड़ समेत उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते रिटायर्ड उस्तादनि खे अजरकुन ऐं अवार्ड ॾिनो वियो, जिर त नवनि आयल उस्तादनि खे हार पाराया विया ऐं सभिनी उस्तादनि मथां गुलनि जी वर्खा पिणु कई वई। मुक़र्ररीन ग़ुलाम दस्तगीर गोरड़, ज़मीर गोरड़, मज़हर भट्ट, ग़ुलाम मुर्तज़ा गोरड़, रियाज़ चांडियो, ज़ुल्फ़ार जुनेजो, अब्दुल करीम छतियाल, ख़ालिद हुसैन मेमण चयो त अॼु उन्हनि शख़्सियतुनि जो ॾींहुं आहे जेके केतिरनि ई गुलड़नि जो मुस्तक़बिल संवारियो आहे। उस्ताद अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे ऐं क़ौम जो नज़रियो पिणु उस्ताद ते आहे। मुक़र्रर चयो त मेरिट ते भर्ती पीपी हुकूमत जो वॾो तारीख़ी कमु आहे। स्कूल में फर्नीचर, वाशरूम्स, बिजली जो न हुजणु ऐं लेबॉर्ट्रीज़ ऐं लाइब्रेरीज़ जो नॉन फंक्शनल हुजणु, किताबनि जी खोट बावजूदि तदरीसी अमल जारी रखण के मौजिज़े खां घटि नाहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।